अवामी न्यूज़ ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। के भिड़शा में ख़बर ॾींदा हलूं त रिश्वत रोक कमेटी ज़िला मटियारी पारां भिड़शा में करप्शन रोक रैली कढी वई। मज़ीद तफ़सील ॾिसूं था मोहम्मद जुमन चौहान जी हिन रिपोर्ट में। भिड़शा में रिश्वत रोक कमेटी ज़िले मटियारी पारां भिड़शा में करप्शन रोक रैली कढी वई। रैलीअ खे फंक्शन लीग जे अॻुवान नसीर मेमन, शोएब बलोच, मुस्लिम लीग जे टिकम दास, मंसूर नवाज़ भयो, तहरीक इंसाफ जे रमेश मंगवाण, नज़ीर समूह जिस्कम जे अॻुवान रशीद रेथो, सरदार अयाज मेमन, डॉक्टर आमिर डेरी, हामिद कुरैशी, मुनवर शाह, बादशाह रिंद ऐं ॿियनि शिरकत कई। अचो त हिननि खां पुछूं था हिननि जा छा मुतालबा आहिनि। ज़िले के अंदर इंतहाई हद दर्जे ताईं करप्शन वधी वई आहे, जंहिंजे करे असां पहिरीं गांग में पाण में सभु ऑल पार्टी सभई पार्टियूं गॾिजी हिकिड़ी असां एक्शन कमेटी ठाही त इन जे लाइ तहरीक हलाई वञे। जेसि ताईं तहरीक न हली त माण्हुनि जा मसइला हल न थींदा। इदारनि खे इहो अहसास ई ख़तमु थी वियो आहे त असांजी ज़िमेवारी कहिड़ी आहे, छा आहे, जंहिंजे करे असां इहा एहतियाजी सिलसिलो शुरू कयो आहे। अॼु भिड़शा में आहे, इन खां पोइ वरी उॾेरलाल ते कंदासूं, उन खां पोइ मटियारी कंदासूं, सैदाबाद कंदासूं, उन खां पोइ बुख हड़ताल जो सिस्टम बि कंदासूं, उन खां पोइ असां इदारनि जो घेराव कंदासूं। अॼोको एहतजाज हिनखे वसी करण जे लाइ असांजी कोशिशि आहे त असां पूरे ज़िले में ज़िले खां पोइ सूबे जे लेवल खां वञी वफ़ाक़ ताईं इन एहतजाज खे वधाईंदासीं। असांजो एहतजाज जो मक़सदु आहे, अॼु असां लतीफ़ जे नगरीअ में बीठा आहियूं। तव्हां लतीफ़ जी हालत ॾिसो शहर जो, तव्हां गंद किचिरो ही बदबू जेको ॾिसो था, छा इहे करप्शन जा वर नथा चढ़नि छा पैसा? हिते हर ऑफिसनि में वैट मुक़ररु थियल आहिनि। ख़ासि करे असांजे ज़िले में रोड रस्ता तबाह थिया पिया आहिनि ऐं तइलीम खे हद खां वठी तबाह कयो वियो आहे। इंशाअल्लाह अल्लाह बहितर करण वारो ज़ात आहे। असांखे इहो उमेदूं आहिनि, असांजो इहो मंज़िल कामयाबु थी वेंदो। सॼे ज़िले में जेको करप्शन हद दर्जे खां वधी वई आहे, उन में रेवेन्यू ऑफिसर आहिनि, भिड़शा जी सूफ़ी यूनिवर्सिटी आहे, परवीन मुंशी जंहिंखे करोड़ रुपया ॾिना विया आहिनि, अञा ताईं हिकु छोकिरे जी दाख़िला कान थी आहे 2006 खां, ऐं 28 करोड़ 50 प्लान जा ॾिना विया। भिटाई जी तव्हां हालत पाण ॾिसो, पब्लिक स्कूल ते करोड़ रुपया ख़र्च कया, ॿिया पब्लिक स्कूल ठही आहे, हीअ अञा ताईं कोन ठहियो आहे। ऐं ॿियूं जेके बि सॼी तव्हां भिटाई जी इहा सॼी सूरत हाल ॾिसो त हीअ जेको करप्शन आहे, हिन में ऑफिसर मुलविस आहिनि, पर उन सां गॾु असांजा चूंडियल नुमाइंदा मुलविस आहिनि। उन करे असांजो करप्शन जे ख़िलाफ़ इहा रैली आहे, जेको इमरान ख़ान नओं पाकिस्तान वेठो आहे। असां ॿुधायूं था त तव्हांजे नए पाकिस्तान जी हीअ सिचुएशन आहे, जो ओकाव खातो लतीफ़ जा फ़क़ीर जेके आहिनि उहे राग उगाइनि, उन्हनि खे मानी कान मिले, उन्हनि खे हुन में ओकाव खाते में नौकरियूं कोन मिलनि, बाक़ी ऑफिसरनि लाइ सभु पैसा आहिनि। इन करे असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते हीअ जेके करप्ट माण्हू आहिनि उन्हनि खे ॿधो वञे ऐं जेके पैसा आहिनि उहे ख़र्च कया वञनि, न त ॿी सूरत में हीअ असांजी तहरीक सॼी सिंध में फैलंदी। जेसीं ताईं हीअ गिरफ़्तार नथा थियनि ही कामोर ऐं ऑफिसर, तेसीं ताईं असांजी हीअ जदोजहद जारी रहंदी। हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त भिड़शा पब्लिक स्कूल में थियल करप्शन जी जांच कराई ज़िम्मेदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। भिड़शा जो पाणी कारो थी चुको आहे, आरो प्लांट लॻाइण माण्हुनि खे मरण खां बचायो वञे। लतीफ़ जे फ़न फ़िक्र तेज़ी ऐं राग खे ज़िंदा रखंदड़ लतीफ़ जे फ़क़ीरनि सां औक़ाफ़ खाते पारां नज़रअंदाज़ करणु, नौकरी न ॾियणु, वज़ीफ़ो 50 सालनि खां पोइ मौत जे बिस्तरे ते ॾियणु, हिननि खे राग दौरान मानी न ॾियणु, लतीफ़ जे दरगाह तां करोड़े रुपया कमाइण जे फ़न फ़िक्र खे ज़िंदा रखंदड़ मोहताज रखण वारी हुकूमत जे अहिड़ी रवैये जी मज़म्मत करियूं था। फौरी तौर फ़क़ीरनि लाइ पैकेज जो ऐलान कयो वञे जीअं हू पंहिंजनि बचड़नि जी किफ़ालत करे सघनि। नादरा हाला ऐं नादरा मटियारी पारां अवाम खे आज़ार जी मज़म्मत कयूं था, फौरी खेनि हटायो वञे। रेवेन्यू हाला जे ऑफिसर अवाम लाइ आज़ार बणियल आहिनि, फौरी तौर रेवेन्यू जे स्टेट कमिश्नर खे करप्शन में गिरफ़्तार करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। ॿी तरफ़ फौरी तौर ते करप्ट माण्हुनि खे गिरफ़्तार करे रसायो वञे। ॿी सूरत में एहतजाज जी तहरीक सॼे सिंध में हलाई वेंदी। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, अवामी न्यूज़, भिड़शा।